नाज़िर सिजावल ज़िले इंतज़ामिया सामूंडी तूफ़ान बाइपरजवाई जी पेशन गोई बाद 144 कलम लागू करे अलर्टनामो जारी करे छॾियो आहे। जॾहिं त घेरे समुंड में मछीअ जे शिकार ते वेंदड़ माहिगीरनि खे किनारनि ते पहुचाइण लाइ रेस्क्यू ऑपरेशन भी जारी कयो वियो। उन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे अब्दुल रशीद ख़ास खैली। जी अब्दुल रशीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मौसम खाते पारां सामूंडी तूफ़ान जी अॻकथी करण खां पोइ सुजावल ज़िले इंतज़ामिया एमरजेंसी अलर्ट जारी करे छॾियो आहे, जंहिंखां पोइ ज़िले जे साहिली इलाइक़नि जाती शाहबंदर आथरकी ज़ीरो पॉइंट समेत ॿियनि इलाइक़नि में एमरजेंसी लागू कई वई आहे। माहिगीरनि खे मच्छी जे शिकार खां पुण रोकियो वियो आहे, जंहिं बैदि समुंड किनारे ॿिए ॾींहुं नई लांचनि खे किनारे ते आंदो वियो आहे, जॾहिं त वॾे समुंड में वेंदड़ माहिगीरनि खे किनारे ते आणण लाइ रेस्क्यू जो ऑपरेशन पिणु शुरू कयो वियो आहे। जॾहिं तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त तूफ़ान जी आमद जे हवाले सां साहिली पटी ते रहंदड़नि में शदीद ख़ौफ़ ऐं हिरास पायल आहे। उन हवाले सां जॾहिं असांजी डिप्टी कमिश्नर मुमताज़ अली बुरो सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो चवणु आहे त ज़िले जे तमामु महकमनि ऑफिसरनि खे अलर्टनामो जारी कयो वियो आहे, जॾहिं त एमरजेंसी पिणु नाफ़िज़ कई वई आहे। जी।